जीए मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद। दोस्तो माफ़ कजो हीअं लाइव आयल हुयुसि पर मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सभिनि खे मुंहिंजो आवाज़ु कोन पिया आयो ऐं कंहिं दोस्त ते लिखियो हो वेठा जंहिंजे करे मूं डिस्कनेक्ट करे वापसि आयो आहियां। 6 ॼणा मूंखे ॾिसी रहिया आहियो, 6-8 ॼणा ॾिसी रहिया जेके ॾिसी रहिया ॿुधी रहिया आहियो हिन कचहरी खे शेयर कयो ताकी ॿिया दोस्त बि अचनि त अॼु आउं चाहियां थो त हिन मौज़ू ते खुली कचहरी कजे। असांजे सोसाइटीअ में असांजे सिंध जे अंदरि हमेशह इहे इशूज़ हलंदा अचनि ऐं ॾाढे अफ़सोस सां चवणु पए थी त असां वटि ऐं ॾाढे दुख सां चवां थो असां वटि अञा बि असीं तरबियती तौर ते अञा ताईं शौरी तौर ते क़ौम न आहियां थिया। असीं शौरी तौर ते क़ौम न आहियां थियूं ऐं असां शौरी तौर ते पंहिंजूं ज़िमेदारियूं न आहिनि सम्झियूं। इहो हिकिड़ो फैक्ट आहे। ऐं 100 मिसाल ॾेई सघां थो असीं सियासी तौर ते कहिड़ा बि नारा हणंदा हुजूं पर अमली तौर ते जंहिंमहिल असीं पंहिंजे घर पंहिंजी घिटी पंहिंजे पाड़े पंहिंजे शहर जी ॻाल्हि कंदासीं त असीं हर को माण्हू किथे न किथे खुटल हूंदो। ऐं बिस्मिल्लाह अदी सुहिणी अखियुनि ते महिरबानी। बार बार इहो चवंदो आहियां सभिनि दोस्तनि खे बार बार चवंदो आहियां दोस्तो हर शइ खे सम्झण जा कुझु रस्ता हूंदा आहिनि। अगरि आउं पंहिंजो हथु तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां तव्हां मुंहिंजो हथु हितां ॾिसी रहिया आहियो, आउं पंहिंजो हथु हितां ॾिसी रहियो आहियां, को हितां बीठो आहे त हितां ॾिसंदो, को हितां हूंदो हितां ॾिसंदो। असांखे इहो सम्झणु खपे सिंध जी विरहांगी जी ॻाल्हि आर्टिकलनि जूं ॻाल्हियूं इहे सभु जेके शयूं थियनि थियूं असांखे इहो सम्झणु खपे त असीं मॉब नेशन न थियूं, असीं मॉब नेशन न थियूं, असीं ठा ठका ते रिएक्ट न कयूं। इहा मिसाल ॾियां वॾी मां मिसाल ॾियां। कुझु ॾींहं पहिरीं बिलावल ज़रदारी हिकिड़ो बयानु ॾिनो। असांजा सो कॉल्ड जेके असीं दोस्त आहियूं नेशनलिस्ट उनजो तमामु वॾो तबिको हिकिड़ो ख़ुशि थी वियो बाबा बिलावल देशी थी वियो, हीअं थी वियो थी वियो। 8 कलाकनि जे अंदरि ई वज़ाहत अची वई त बाबा इहा ॻाल्हि चई कान वई, असां त मुखालफ़त कई आहे। ऐं हमेशह चवंदो आहियां दोस्तो महिरबानी करे तहक़ीक़ कयो। ऐं ॿी ॻाल्हि अगरि आउं कंहिं शइ में बिलीव रखां थो, आउं सिंधी आहियां, आउं कंहिं शइ में बिलीव रखां थो, तव्हां बि सिंधी आहियो, तव्हां कंहिं शइ में बिलीव रखो था। अगरि मुंहिंजी मोहबत ऐं नफ़रत जो मर्कज़ सिंध आहे, तव्हांजी मोहबत ऐं नफ़रत जो मर्कज़ सिंध आहे त पोइ इहो बि थी सघे थो त मुंहिंजो रस्तो सिंध सां मोहबत जो ॿियो हुजे, तव्हांजो ॿियो हुजे। इन करे अगरि आउं तव्हां ते थोपियां थो त न, छो त तव्हांजी सिंध जो तव्हां क्लेम था कयो त मोहबत ऐं नफ़रत जो मर्कज़ मूं वटि मोहबत ऐं नफ़रत जो मर्कज़ जेको आहे सिंध आहे, मुंहिंजो मोहबत नफ़रत आहे, इन करे तव्हांखे मुंहिंजनि आदर्शनि ते हलणो पवंदो। न, इहा दहशतगर्दी आहे। मूंखे हक़ु आहे पंहिंजो मौक़िफ़ रखण जो, मूंखे इहो बि हक़ु आहे तव्हांखे हक़ु ॾियां त तव्हां पंहिंजो मौक़िफ़ रखो। इहो रखणु खपे। हर साल हर 5-6 महीननि खां पोइ हर 2-3 सालनि खां पोइ सिंध जे अंदरि सिंध जी विरहांगी जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि, सिंध जी ॻाल्हि कई वेंदी आहे। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त क्लियर आहे, एज़ अ सिंधी नेशन, एज़ अ सिंधी क़ौम, भले असांजो तालुक़ु कंहिंसां बि हुजे, असीं सिंध जी विरहांगी जे मुतलिक़ कचहरी लाइ तयारु न आहियूं। इहो फाइनल असांजो फ़ैसिलो आहे, हिते ॻाल्हाइबो ई कोन। पर थींदो ईअं आहे जॾहिं असां वटि अहिड़े क़िस्म जूं शरारतूं सिंध में थियनि थियूं, जंहिंमहिल असांजी अहिड़ी शरारतूं थियनि थियूं त असां जीअं उनखे टैकल करणु खपे तीअं टैकल कोन था कयूं, जंहिंजे करे रिएक्शन वधीक थिए थो। तव्हांखे ॿी शइ ॿुधायां, तव्हां ॾिठो आहे त जॾहिं सिंध जी विरहांगी जी ॻाल्हि ही तबिको जेको हिकिड़ो कंदो आहे, सभु गॾु कंदो आहे। तव्हां नेट ते वेंदो, कचहरियूं कंदो, बहस कंदो, सभु गॾिजी तव्हां सां नेट ते कचहरियूं कंदो, बहस कंदो, वरी अचानक ओचितो सभु माण्हू थी वेंदा हलिया। छो? ही ट्रेंड आहिनि। हिन खे सम्झायो वियो आहे कॾहिं ॻाल्हि करणी आहे, कॾहिं ॻाल्हि न आहे करणी। हिन खे सम्झायो आहे त पीपल्स पार्टी सां गॾु वेहबो त ॻाल्हि कोन कंदासीं। हिन खे सम्झायो आहे पीपल्स पार्टी खां परे फिरबो, ॻाल्हि कबी। पीपल्स पार्टी जी ॻाल्हि साॻी आहे। पीपल्स पार्टी बि आई आहे जॾहिं वफ़ाक़ में हूंदा, सिंध जेको इशू ई न आहे, जॾहिं सिंध हुकूमत में हूंदा सिंध यादि अची वेंदी हली। ही पॉलिटिकल टैक्टिक्स आहिनि माण्हुनि जा। असांखे, असीं सिंधी क़ौम, असीं सिंधी माण्हू मारवाड़ आहियूं, असीं इहे टैक्टिक्स कोन था सम्झूं। ऐं ॾाढी दुख सां नालो कोन थो वठां, हिकिड़ो दोस्त असांजो चवंदो आहे त ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको सिंध परस्त तबिको आहे उहो अञा ताईं उन्हनि टैक्टिक्स ते हले पियो जेके 80s जूं हुयूं। हू 80 ॾहाके खां ॿाहिरि न आहे निकितो। ऐं इहो हिकिड़ो फैक्ट आहे, छो त असां वटि जेको सिंध परस्त दोस्त जेको बि रहियो आहे, असांजो जेको बि रहियो आहे,
उनजी ट्रेनिंग जो सिलसिलो 70 ऐं 80 ॾहाके में थियो आहे। 80 खां पोइ 90 जे दौर ताईं ख़तमु थी चुको आहे। उन खां पोइ उनजी ट्रेनिंग न थी आहे। उन खां पोइ जेके आया आहिनि उहो शौक़िया को आयो हुजे त आयो हुजे, पर उन्हनि जी तरबियत न थी आहे। ऐं हर पॉलिटिकल माण्हुनि जी ॻाल्हि कयां थो, ऐं सिंध जे अंदरि हर सियासी तंज़ीम जी ॻाल्हि कयां थो। क़ौम परस्तनि ॾिसो, हलो मिसाल ॾियूं था, तव्हां क़ौम परस्तनि खे छॾियो, तव्हां पीपल्स पार्टी में हलिया वञो, तव्हां नून लीग में हलिया वञो, तव्हां MQ में हलिया वञो, तव्हां जेके माण्हू उन्हनि जा 80 ॾहाके का हूंदा, उन्हनि जी सोच साॻी असां वारे हमरान जी हूंदी त बसि लकीर जा फ़क़ीर। हाणे ॻाल्हि इहा आहे, असांखे सम्झणु खपे कुझु इशूज़ आहिनि। कल्ह हिकिड़े दोस्त सां ॻाल्हायूं पिए, उन मूंसां पाकिस्तान जी सियासत ते ॻाल्हायो पिए। 25 खां 30 मिंट कचहरी थी, आख़िर में मूं रियलाइज़ कयो हुन माण्हू खे का ख़बर ई न हुजे, का ख़बर न हुजे। ऐं हुन जीअं डिस्कशन कयो पिए, मूं कोन टोकियोमांसि, जीअं डिस्कशन कई पिए ख़बर न आहे। हाणे हुन मूंसां इहा ॻाल्हि कई त बलूचिस्तान 1955 जे अंदरि पाकिस्तान हुकूमत अंग्रेज़ खां ख़रीद कयो। हाणे इहा कहिड़े किताब मां कहिड़ी मंतक आहे मूं ख़बर कान्हे। इहा हाणे ॾिसो न, अहिड़ा बि दोस्त मौजूदु आहिनि। या कोटा सिस्टम आहे, कोटा सिस्टम ते असांजा माण्हू मुखालफ़त में ॻाल्हाईंदा आहिनि, हक़ में ॻाल्हाईंदा आहिनि, पर सम्झो हिकिड़ी ॻाल्हि, असां वटि इन में को बि शक न आहे त मुंहिंजे ईमान जो जुज़ो आहे पीपल्स पार्टी जी मुखालफ़त करणु। पर हिकिड़ो इल्ज़ाम लॻायो वेंदो पीपल्स पार्टी जे मथां, आउं ग़लति ॻाल्हि न कंदुसि उते, त कोटा सिस्टम पीपल्स पार्टी आंदो। न न न न, कोटा सिस्टम लियाक़त अली ख़ान आंदो, पीपल्स पार्टी उनखे पोइ अॻियां हलायो। हाणे कोटा सिस्टम छा आहे? कोटा सिस्टम छा आहे थोरो सम्झो। छा कोटा सिस्टम सही आहे, ग़लति आहे? इन जो जवाबु सिंपल इहो आहे, जंहिं ज़माने में कोटा सिस्टम आयो हो, जेको बि कोटा सिस्टम आणींदो आहे उहो पंहिंजनि किन मफ़ादनि जे करे आणींदो आहे। जॾहिं लियाक़त अली ख़ान कोटा सिस्टम आंदो त हुन पंहिंजे मफ़ादनि लाइ आंदो, जेके माण्हू माइग्रेट करे आया आहिनि उन्हनि खे कोटे जे बुनियाद ते अॻियां कयां। वरी अगरि पीपल्स पार्टी आंदो त बाज़ार त इहो हो त शहरी ऐं ॿहिराड़ी जे इलाइक़नि खे डिवाइड कयो हो पिए। उन ज़माने जा तक़ाज़ा बराबरि हुआ। दोस्तो जेके मूं ॿुधी रहिया ॾिसी रहिया तव्हां सभिनि खे चवंदुसि, कोटा सिस्टम ते जॾहिं बि कंहिं माण्हूअ सां बहस थिए थो, हिन ज़माने में कोटा सिस्टम जी हिमायत करणु जहालत खां सवाइ कुझु बि न आहे। मौक़ुफ़ इहो हुअणु खपे हिकिड़े पढ़ियल लिखियल माण्हूअ जो, सिंध परस दोस्त जो, त बाबा जंहिं ज़माने में कोटा सिस्टम आयो लियाक़त अली ख़ान आंदो, उहो उन वक़्त जो हो। वरी कंहिं ज़माने में पीपल्स पार्टी आंदो, वक़्त जो हो। हिन दौर जे अंदरि मौजूदा कोटा सिस्टम कंहिं कम जो न आहे, नाकार आहे। छो त कोटा सिस्टम में शहरी ऐं ॿहिराड़ी जे इलाइक़नि जी डिविजन कई वई आहे। जंहिं ज़माने में आयो उन ज़माने में ॿहिराड़ी वधीक हुई, शहर घटि हुआ। हींअर त हर वॾो शहर आहे, कराची बि शहर आहे, हैदराबाद बि शहर आहे, सखर बि शहर आहे, रतोदेरो बि शहर आहे, जामशोरो बि शहर आहे, हैदराबाद शहर आहे, टंडो आदम शहर आहे, इहे सभु शहर आहिनि। हाणे शहरी ऐं ॿहिराड़ी जी जेकी तफ़रीक़ आहे उन जो को मंतक ई कोन थो ठहे। कोटा सिस्टम छो हूंदो आहे? कोटा सिस्टम इन करे हूंदो आहे त कंहिं इलाइक़े जे अंदरि अगरि वसाइल घटि आहिनि त उन इलाइक़े खे मौक़ा ॾिना वञनि त वधियो वञे। त हाणे छा करणु खपे? हिन दौर जे हिसाब सां अगरि कोटा सिस्टम ॾिसणु खपे, बाबा हाणे कोटा सिस्टम जी ज़रूरत न आहे, हाणे असांखे ज़ोनल सिस्टम जी ज़रूरत आहे। ज़ोनल सिस्टम छा आहे? मिसाल जो त कराची आहे, कराची से हली तव्हां मिलायोसि जेकबाबाद सां, बाबा कराची बि शहर आहे, जेकबाबाद बि शहर आहे। कहिड़ियुनि शयुनि में जेकबाबाद पोइते आहे? बाबा हिननि शयुनि में पोइते आहे, ठीकु आहे। हीअ जिन शयुनि में पोइते आहे, इन्हनि शयुनि में जेकबाबाद खे वधीक ख़्यालु रखिजे। कराची जे अंदरि आहे, कहिड़े आहे? हीअ कराची जो इशू सफ़ाई आहे, ठीकु आहे, सफ़ाई आहे। इहो जेको तासुर ॾिनो ईंदो आहे कराची जे सफ़ाई जो इशू आहे, त ॿिया कहिड़ा सिंध जा शहर साफ़ सुथरा लॻा पिया आहिनि? सॼो सिंध ख़राबु लॻो पियो आहे न। जेॾी महिल केरु कराची जे सफ़ाई जे मथां ॻाल्हि थो करे त बाबा तव्हां सिंधनि बि ख़तमु करे छॾियो, कराची खे तबाह करे छॾियो। सिंपल जवाबु, बाबा असां सिंधनि न, कुझु करप्ट हुकुमराननि तबाह कयो आहे सिंध खे। तव्हां कराची ते रहो पिया, तव्हां अचो असांजूं ॿहिराड़ियुनि जा ॾिसी वञो, असांजा ॿिया शहर ॾिसी वञो, उते कहिड़ा हिननि पैरिस ठाहिया आहिनि। ही सिंध खे तबाह कनि पिया, ही तंज़ीम तबाह कनि पिया, ही सिंध खे हर हिसाब सां तबाह कनि पिया। शफ़क़त हुसैन भट्टी वाह बिल्कुलु तव्हांखे इन शइ जो जवाबु ॾियां थो, ऐं नाराज़ थियण जी ॻाल्हि कान्हे, तव्हां सुठो सवालु पुछो, वञे त अचूं था अॻिते हली। त ही जेके हुकुमरान आहिनि, ही पॉलिटिकल टैक्टिक्स कनि था।
कराची जे अंदरि आउं हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, अगरि तव्हां यकीन कयो, कुझु ॾींहं पहिरीं आउं पंहिंजे हॉस्पिटल में डॉक्टर सां मिलणु वियुसि। डॉक्टर सां कचहरी हली पियो त डॉक्टर सां कचहरी थी त हू थोरो हैरान थियो जंहिं महिल मूं ॻाल्हियूं ॿुधायूं त हुकुमराननि तबाह कयो आहे ऐं आवाम खे तकलीफ़ ॾियनि पिया, त मूंखे चई यार आउं हिकिड़ो महाजर आहियां। मूं चयो हा। चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 95% असीं महाजर की सिंधियुनि सां को बि मसइलो न आहे। जी असां जेके पढ़ियल लिखियल त कयूं, असांखे पंहिंजनि महाजरनि खां वधीक त ॾुख थींदो आहे ॿियनि शहरनि जे उन्हनि सिंधियुनि जे मथां जिन वोट ॾिनो आहे XYZ तंज़ीम खे माण्हूअ खे, उहो पोइ बि ख़राबु हाल आहे, माना हुननि खे पंहिंजा बेसिक राइट्स ख़बर न आहिनि। तीअं ई जॾहिं तव्हां सोशल मीडिया ते या किथे का शइ ॾिसो था, गार गन ॾियण खां पहिरीं इख़लाक़ी मुचड़ो हणो। ऐं बार बार चवंदो आहियां इख़लाक़ी मुचड़ो हणो। मिसाल जे तौर ते माफ़ कजो, मोबाइल किरंदे किरंदे बची वई। इख़लाक़ी मुचड़ो हणो। इख़लाक़ी मुचड़ो कीअं? मिसाल जे तौर ते को सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए पियो, सिंध जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए पियो। आउं तव्हांखे मिसाल ॾियांव थो, ट्विटर ते मूंसां इलाही दफ़ा ईअं थी चुको आहे। छा थी चुको आहे? इलाही माण्हू ट्विटर ते सिंध जे ख़िलाफ़ु लिखंदा आहिनि। आउं जंहिं महिल वञी ट्विटर जवाबु ॾींदो आहियां, सिंध जे हुकुमराननि जी सज़ा सिंध धरतीअ खे ऐं सिंधी आवाम खे छो? न सिंधी आवाम फलाणनि खे वोट ॾिनो आहे। बाबा छा तव्हां चओ था 100% ॾिनो आहे? न, घणो ॾिनो आहे? चवंदा यार 60-70% ॾिनो आहे। 30% चङा वेठा आहिनि सिंध में माण्हू। हा, पोइ उन्हनि कहिड़ो दोह कयो आहे जो तव्हां पीपल्स पार्टी या ॿिए कंहिं बि जे करे असां सां हीउ कयो पिया? नंबर 1 ॿी ॻाल्हि, जीअं हींअर मूं ॻाल्हि कई, अगरि तव्हांखे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे अंदरि चैकिंग मिले थी, सिंध जी मुखालफ़त मिले थी, हू पंहिंजे जेको लिखी पियो चैकिंग करे पियो, एॾो दिलेर आहे जो साम्हूं करण लाइ तयारु न आहे। राति जी ऊंदाहि मची लिखी भॼी थो वञे। या फेसबुक ते असांजा सूर्या वेठा आहिनि न हिकिड़ा कुझु, या माइन जी आईडी सां वेठा हूंदा, मुंहिंजी त दुआ आहे अलाह साईं उनजी हसरत पूरी करे ऐं हिकिड़ी राति में ई औरत थी वञनि। या वरी कूड़ी आईडी सां वेठा हूंदो, एतिरा बहादुरनि जो पंहिंजी आईडी सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। जेको नकली आईडी सां ॻाल्हाए पियो उहो धोखेबाज़ आहे, ठग आहे, भाड़ियो क़िस्म जो माण्हू आहे, सां ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कान्हे। आउं हिकिड़ी ॻाल्हि चवां थो, अगरि कराची जे अंदरि, हैदराबाद जे अंदरि, ख़ैरपुर जे अंदरि, सखर जे अंदरि, नवाबशाह जे अंदरि, सिंध जे कंहिं बि शहर जे अंदरि अहिड़ी का चैकिंग अचे थी, गार करण जी ज़रूरत न आहे, उते बि चैकिंग कयो। इख़लाक़ी मोचड़े वारी, जीअं मिसाल जे तौर ते 2 टे ॾींहं मूं पहिरीं लिखियो, हाणे इन जे मंदरु असांखे बि ख़बर आहे अमली तौर ते छा आहे, सुठो आहे, तव्हां ॾिसो था लिखी वञो, बाबा सिंधी उर्दू भाई भाई, तीसरी गिरी हुई कुवत कहां से आई, सवाल करे हलिया वञो। हू अटैक कनि सिंध ते, हू अटैक कनि पिया सिंधी अवाम ते, तव्हां उन कम्यूनिटी ते अटैक न कयो, तव्हां अटैक कंहिं ते कयो? लिखण वारे ते। इहे हूंदा आहिनि सियासी टैक्टिक्स। असांखे टैक्टिक्स सम्झणु खपनि। अफ़सोस इहो आहे, जीअं मूं 2 टे ॾींहं पहिरीं चयो आहे, दोस्तनि खे चवंदो आहियां, बाबा महिरबानी करे थोरो सम्झो त हर शइ जेकी असीं मञूं था, रस्तो सम्झूं था, उहो को इलाम न आहे अलाह जो, उहो असांजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे जेको असीं ग़लति बि थी सघूं था। कालाबाग डैम ते आउं हींअर तव्हां खां पुछां, जेके दोस्त वेठा आहिनि, कालाबाग डैम छो ग़लति आहे सिंध जे लाइ? तव्हां यकीन कयो, असां मां को बि माण्हू टेक्निकली तौर ते केरु ॻाल्हाए कोन सघंदो। असां मां कंहिंखे चवां त भाउ कोटा सिस्टम छो सुठो, जेके माण्हू चवनि था कोटा सिस्टम सुठो आहे, कोटा सिस्टम छो सुठो आहे, तव्हां यकीन कयो, तव्हां हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको कोटा सिस्टम जी मुखालफ़त करे थो, उन सां ॻाल्हाए कोन सघंदो कोटा सिस्टम जी हिमायत में। छो त कोटा सिस्टम हूअं ई चयो त वक़्त जो तक़ाज़ो न आहे, हींअर ज़ोनल सिस्टम जी ज़रूरत आहे। तीअं ई इलाही अहिड़ा मौज़ू आहिनि जिन खे असांखे सम्झणु खपे। ऐं आउं बार बार चवंदो आहियां, दोस्तो तहक़ीक़ कयो। महिरबानी करे बग़ैर ॼाण जे, बग़ैर नॉलेज जे न ॻाल्हायो। असांजा माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा, डज़ हणी हलिया वेंदा हलिया, उन जो अमली ज़िंदगी सां को वास्तो ई न आहे।
हारून शोरो इन ते बि ॻाल्हायूं था इन ते बि ॻाल्हायूं था। दोस्त कुझु लिखनि पिया आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वञनि पिया, इन करे जेको आऊं हारून जेको ॿुधायां पियो न, इहे ई तरीक़ा आहिनि। इहो ईअं थींदो आहे जो असां वटि मच कचहरीअ जी माण्हुनि खे आदत पई, पोइ मच कचहरी आहे, मच कचहरी, पोइ मच कचहरी आहे, मच कचहरी जा फ़ाइदा। उहो छुटो त मच कचहरी जो मक़सदु छा हो? बाबा छंछर जी शाम 7 बजे दरिया जे किनारे ते मच कचहरी थींदी, उन ते मच कचहरी जे फ़ाइदनि ते ॻाल्हायो वेंदो। बाबा छा पिया ॻाल्हायो? मच कचहरी जो बैकग्राउंड छा आहे? माण्हू वेहंदा इलाइक़नि जा, ॻोठनि जा, पाड़नि जा, वेही उन मच कचहरीअ में दुनिया जूं ख़बरूं कंदा हुआ, पंहिंजे ॻोठ जूं ख़बरूं कंदा हुआ, पंहिंजे ॿारनि बचनि जूं ख़बरूं कंदा। हाणे हालत इहा बची आहे त असीं वेही ऐं मच कचहरी जे फ़ाइदनि ते ॻाल्हायूं था। त इहा ई शइ आहे। हाणे हिकिड़ी शइ ॿुधो, मिसाल जे तौर ते मुंहिंजी कुझु महीना पहिरीं हिकिड़े माण्हू सां कचहरी थी, कुझु माण्हुनि खां सवा कचहरी थी। उन ॾाढी सुठी हिकिड़ी ॻाल्हि कई। ॾिसो, सिंध जे अंदरि रुॻो सिंधी न आहे, सिंध जूं ॿियूं ॿोलियूं बि आहिनि। सिंधी बि असांजी ॿोली आहे, ढाटकी असांजी ॿोली आहे, कच्छी असांजी ॿोली आहे, मेमणी असांजी ॿोली आहे, मारवाड़ी असांजी ॿोली आहे, उर्दू बि असांजी ॿोली आहे, बरोचकी असांजी ॿोली आहे, सभु ॿोलियूं, सराइकी असांजी ॿोली आहे, इलाही ॿोलियूं असांजूं। असांखे सिंधी जा लहजा आहिनि, लाड़ जो पंहिंजो लहजो आहे, उत्तर जो पंहिंजो सिंधो आहे, विच जो पंहिंजो आहे, हर कंहिंजा पंहिंजा कहिड़ा आहिनि। असीं जेॾी महिल कराची जे अंदरि लियारी या लज़बेला या नॉर्थ नाज़िमाबाद या अहिड़ा इलाइक़ा जिन जी मेजॉरिटी माण्हूअ जो सिंधियुनि सां कॾहिं पालो ई न पियो आहे, उन खे वञी सिंधी चऊं था, बाबा सिंध में रहणो अथई त सिंधी ॻाल्हाए, सिंधी टोपी पाए, अजरक पाए। हिते असीं बेवाजिबी कयूं पिया। हुनजो असां सां इंट्रैक्शन हुजे, हुनजो असां मफ़ाद हुजे, उहो ऑटोमेटिकली कंदो जीअं 80 ॾहाके में। कराची जे अंदरि जेको उर्दू स्पीकिंग आहे, उहो सिंधी बि ॻाल्हाए थो, टोपी अजरक पाए थो, कोई इशू न आहे, सिंधी बि ॻाल्हाए थो, सम्झे बि थो। हैदराबाद जे अंदरि करे थो। कराची जा उहे इलाइक़ा तव्हां हलिया वञो, सफूरा वारे पासे हलिया वञो, गुलशन वारे पासे हलिया वञो, उते बि ईअं हूंदो। हर इलाइक़नि जा पंहिंजा हिकिड़ा तक़ाज़ा हूंदा आहिनि। शफ़क़त आउं हिकिड़े मौज़ू ते ॻाल्हायां पियो, दोस्तो, इहो ई हिकिड़ो प्रॉब्लम आहे। शफ़क़त हुसैन भट्टी बा हिकिड़े मौज़ू ते कचहरी हले पई, ऐं एतिरी देरि खां इहो ई ॻाल्हायां पियो, जंहिं मौज़ू ते कचहरी हली पई, ॻाल्हायो, तव्हां वारी ॻाल्हि जो जवाबु आउं ॾियां थो, ऐं सभिनि जूं कचहरियूं पढ़ां पियो, जेके दोस्त सुवाल कनि पिया उनखे जवाबु ॾींदुसि। फ़िलहालु जेको मौज़ू हले पियो उन ते ॻाल्हायां पियो न, आउं हिकिड़े मौज़ू ते ॻाल्हायां पियो। हाणे उन मौज़ू खे छॾे आउं पंहिंजी ज़ाती ख़ानदान जूं ॻाल्हियूं वेही तव्हां सां कयां, ॾिसो इहा तव्हांजी नामुनासिब ॻाल्हि पिया कयो तव्हां। हाणे हारून मुंहिंजो इन ते ॻाल्हायूं था, मुंहिंजो इन शइ ते ॻाल्हायूं था थोरी देरि में। तव्हां जेको ॻाल्हि कई आहे न, मुंहिंजो इन शइ ते पोइ ॻाल्हायूं था। ख़ैर, असांखे एज़ अ सिंधी नेशन, सिंधी क़ौम, पंहिंजूं ज़िमेदारियूं सम्झणियूं पवंदियूं। थेलियुनि ते पाबंदी लॻी आहे, असांजा माण्हू चवनि था बाबा इहो ग़लति थियो आहे, ग़रीब बचो किथां खाए। बाबा थोरो सम्झो, थेली छा आहे? थेली छा आहे? थेली जेकी आहे उहा छा अमर आहे, उहा कॾहिं ख़तमु कान थी थिए। थेली सां ज़मीनूं ख़राबु थियनि थियूं, थेली सां असांजे दरिया जी मच्छियूं जेके आहिनि उहे ख़राबु थियनि थियूं, समुंड ख़राबु। दुनिया में थेलियुनि ते पाबंदियूं लॻनि पियूं। छॿा कोन खणंदा हुआसीं जा पहिरीं, मूंखे यादि आहे नंढड़े हूंदे छॿा खणी वेंदा हुआ दोस्त, छॿा खणी वेंदा हुआ असांजा मुलाज़िम, छॿनि वञी भाॼियूं गोश्त वठी ईंदा। थेली एॾो इशू न आहे। तव्हांखे ॿियो ॿुधायां, दुनिया जे अंदरि हींअर थेली जेके फ्रूट ऐं भाॼियूं आहिनि उन्हनि जी पाड़नि मां थेलियूं ठहनि पियूं। उहे ईअं आहिनि, तव्हां थेली खणी अचो, कयो, वरी उहा थेली तव्हां खाई छॾियो, को मसइलो ई कोन्हे, उन पाड़नि मां ठहनि पियूं। हीअ जेकी शइ करे कान थी, उहा ज़रूरी आहे, उनखे मटाइणु ज़रूरी आहे। ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो, पहिरीं तव्हांखे जवाबु ॾियां। ग़ुलाम मुर्तज़ा चांडियो, भाउ बिल्कुलु मुंहिंजो घोटकी वञण जो प्रोग्राम हो, मूं ऐलान कयो हो, आउं घोटकी वियसि पए, ऐं मुंहिंजो प्रोग्राम इहो हो त जंहिं मंदर ते हमिलो थियो हो उन मंदरु आउं अमर सिंध शहीद भगत कंवर राम जी मूर्ति खणी ॾियणु वियसि पए। उन खां पोइ घोटकी जा दोस्तनि मां कुझु दोस्त उते मंदर में विया,
उन मंदर में वञी उन्हनि जे सेवाकारनि सां मिलिया, सेवाकारनि माज़रत कई, हुननि पंहिंजूं कुझु मजबूरियूं ॿुधायूं, हुननि चयो हींअर माहौल सही न आहे, असीं रिक्वेस्ट था कयूं, ऐं हुननि जेके मसइला ॿुधाया उहे अखियुनि सां दिलि सां हुननि खे पंहिंजा प्रॉब्लम्स हुआ, हुननि मूंखे वेलकम न कयो, हुननि जो कुझु अरसे खां पोइ, इन करे मुंहिंजो घोटकी जो प्रोग्राम कैंसिल थी वियो। बिल्कुलु सगीर खटियाण भाउ, इहो ई चवां पियो त असांखे कंहिं मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे, ॼाण हुअणु खपे। असीं ॼाण खां सवाइ हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, सोशल मीडिया ते तव्हां पंहिंजी एज़ अ कौम पंहिंजे पाण खे रिप्रेज़ेंट करे रहिया आहियो। जेॾीमहिल तव्हां सोशल मीडिया ते वेही, हाणे मूं ॾिठो आहे दोस्तनि खे लाइव खणी वेही, अदा ख़ुशि आहीं, अदा हा, अदा ॿुधाए ख़ुशि आहीं, छा कई, हा अदा कहिड़ो गानो ॻायां, हाणे इहे शयूं थी रहियूं आहिनि। इहो न आहे, या फोटू पंहिंजो शेयर करे दोस्तो लाइक कयो हुनखे, इहा सोशल मीडिया न आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, अगरि अॼु खां 1000 साल खां पोइ इंसान ज़ात ख़तमु थी वञे, माना हिते जेकी को अलाह पनाह ॾे, पर को तूफ़ान अची वञे ऐं सभु धरतियूं ख़तमु थी वञनि, ऐं के ॿिए कंहिं सयारे तां का अचे का मख़लूक, उहा अची दरियाफ़्त करे सिंध पहुचे, तव्हां ॿुधायो छा मिलंदो हुननि खे? भितुनि ते चैकिंग हूंदी, मर्दाना कमज़ोरी जो इलाजु, महबूब कदमनि में इहे शयूं हूंदियूं। हू छा चवंदी मख़लूक, भई कहिड़े क़िस्म जी क़ौम हुई जंहिंखे महबूब लाइ पे दुआऊं खपियूं थिए, जादू टोना कयूं पिए, तावीज़ूं कयूं पिए। असांखे सम्झणु खपे। एजाज़ अली पोइरी भाउ मूंखे ॿुधायो अमीर बम्बरे जो छा बयानु आहे, मूं नाहे ॿुधो। शफ़क़त हुसैन भट्टी भाउ, तव्हां इहो चयो आहे साईं जीएम सैद, तव्हां सुवालु कयो आहे त साईं जीएम सैद जो को बि पुटु तंज़ीम में छो शामिल कोन हो। साईं जीएम सैद मुरूसियत जो क़ाइल न हो, साईं जीएम सैद सियासी तौर ते मुरूसियत जो क़ाइल न हो, इन करे साईं जीएम सैद खां पोइ सियासी तौर ते अगरि साईं जीएम सैद जो रस्ते कंहिं संभालियो त आरिज़ साहिबु संभालियो। कुझु अरसे खां पोइ आरिज़ साहिबु रहिजी वियो, पोइ थी वियो बीमारीअ करे, पोइ बशीर ख़ान कुरैशी संभालियो। साईं जीएम सैद, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांजा इलाही तबिका माण्हू जेके आहिनि उहे हिकिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जिन जो प्रैक्टिकली को वास्तो न हूंदो आहे। बिल्कुलु हिन को बि शक न आहे त साईं जीएम सैद 70 जे आख़िरी ॾहाके में इलेक्शन जो बाइकाट कयो, पर तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ ॿुधाईंदो हलां, साईं बाइकाट पंहिंजे लाइ कयो, पर साईं हर साल इलेक्शन में पंहिंजा माण्हू वरी बीहारींदो हो। जीअं वर्किंग कमेटी हूंदी हुई, साना हुई, इलाही आहिनि जिन साईं बीहारींदो हो। शहीद कयूं मंगीअ जी मिसाल अथव, शहीद कयूं मंगी जीएसएन जो मेंबर हो, जंहिंखे साईं शिकारपुर में बीहारियो हो ऐं हू खटे वियो हो। त साईं जीएम सैद पंहिंजे पुटनि खे बि इलेक्शन में बीहारींदो हो, केरु मञे न मञे, साईं पंहिंजे पुटनि खे बीहारींदो हो, साईं वर्क कंदो हो माण्हुनि जी, पर साईं पंहिंजे जीएसएन जे प्लेटफॉर्म तां बंदिश त विधी, पर एट द सेम टाइम इलाही माण्हुनि खे परमिशन बि ॾिनी। इहो हिकिड़ो फैक्ट आहे। अदा एजाज़ अली बलोरी भाउ, तव्हां लिखियो आहे त पीपी कॉम्परस ऐं जीडीए खे हिकु पेज ते हुजणु घुरिजे इन अहम इशू खे सिर्फ़ु। अदा ॾिसो, तव्हां जंहिंखे अहम इशू चओ पिया न, उहो कहिड़ो अहम इशू आहे थोरो ॿुधायो। अगरि सिंध जी विरहांगे खे तव्हां अहम इशू सम्झो पिया त पोइ थोरी हू कयो। सिंध जी विरहांगे जो को इशू आहे ई कोन। असीं सिंधी त सिंध जी विरहांगे जे ख़िलाफ़ु आहियूं। असांखां वधीक हिन सिंध जी विरहांगे जे ख़िलाफ़ु पंजाबी ऐं रियासत आहे। छो? हुननि को सिंध जी मोहबत न आहे, हुननि वटि पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे, हुननि वटि पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे, हुननि वटि पंहिंजी हिकिड़ी शइ आहे, हुननि जो पंहिंजो हिकिड़ो मौक़ुफ़ आहे। इन करे हाणे पीपी जीडीए कॉम्परस गॾु बाबा ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे न। कॉम्परसनि जे लाइ सिंध धरती माउ आहे, सिंध वतन आहे, सिंधी क़ौम जी तारीख़ी वतन आहे। पीपी सिंधी क़ौम खे तारीख़ी वतन सम्झे ई कान थी। पीपी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली सम्झे ई कान थी। थोरो सम्झो न, पीपल्स पार्टी जे पूरे आइन में सिंध किथे आहे? सिंध परस्त पार्टी त न आहे न। जीडीए मुख़्तलिफ़ दोस्तनि जो हिकिड़ो ग्रुप आहे जंहिंजो को हिकिड़ो मौक़ुफ़ त न आहे। जीडीए जे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू वेठा आहिनि, मुख़्तलिफ़ सुविधा वेठा आहिनि, हिकिड़े अलायंस आहिनि। शफ़क़त हुसैन भट्टी भाउ, इहो ई मसइलो आहे असां वटि। केरु कंहिं खां सवाल जंहिं महिल पुछंदो आहे, तव्हांखे मिसाल ॾियांव,
महात्मा गौतम बुद्ध वटि हिकिड़ो माण्हू वियो ऐं महात्मा खे चई त महात्मा ख़ुदा आहे या न आहे? त महात्मा ॾिसी चयुसि बिल्कुलु ख़ुदा आहे। महात्मा जो मुरीद वेठो महात्मा बुद्ध जो मुरीद साम्हूं वेठो। माण्हू वञी छा सवाल पुछियुसि त महात्मा मूंखे इहो ॿुधायो, महात्मा बुद्ध मूंखे इहो ॿुधायो त ख़ुदा आहे या कोन्हे? त हुनजो बिल्कुलु ख़ुदा आहे। मुरीद ॿुधो पिया। 5-6 कलाकनि खां पोइ ॿियो माण्हू आयो। चई महात्मा, ॿिए माण्हू चयुसि महात्मा ख़ुदा आहे या न आहे? चई ख़ुदा कोन्हे। त मुरीद परेशान थी वियो। मुरीद चयो बाबा मुर्शिद तव्हां हीअ कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई? 6 कलाकनि में स्टेटमेंट चेंज। हिकिड़े माण्हू चवंदा ख़ुदा आहे, ॿिए खे चवंदा ख़ुदा न, इहो कीअं? महात्मा बुद्ध चयो त बाबा मसइलो इहो आहे, जेको पहिरियों शख़्स आयो हो जंहिं मूंखां ख़ुदा जे वजूद जो सवाल पुछियो पए, उहो पाण ख़ुदा खे कोन मञंदो हो, ऐं जेको ॿियो माण्हू आयो उहो ख़ुदा खे मञंदो हो। हिननि ॿिन्हिनि बेसिकली मूंखां सवाल करे उहो चाहियो थिए जेको हुनजो अक़ीदो आहे। त जंहिं मूंखे चयो ख़ुदा आहे या न आहे, उन जो अक़ीदो हो त ख़ुदा न आहे, त उनखे मूं चयो आहे। ऐं जेको पोइ आयो उन जो अक़ीदो ख़ुदा आहे, उन ॿुधणु चाहियो त ख़ुदा आहे, त मुंहिंजो ख़ुदा न आहे। इहो मुंहिंजो जवाबु न आहे, इहो मुंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ आहे। असांजे समाज में प्रॉब्लम इहो आहे, असीं पंहिंजो जेको मंतक हूंदो आहे उहो ॿिए जे वातां ॿुधणु चाहींदा आहियूं। जीअं ई ॿिए जे वातां ॿुधंदा आहियूं असीं ख़ुशि थींदा आहियूं। मिसाल ॾियांव, आउं हींअर हिकिड़े उर्दू स्पीकिंग ते विहारियां, उहो सिंध जा 2 नारा हणे ऐं चए ज़िंदाबाद ज़िंदाबाद वग़ैरह चई छॾे, पाण ख़ुशि थी वेंदासीं। ख़ुशि थी वेंदासीं, वाह वाह वाह, वॾो उर्दू स्पीकिंग सिंध जा नारा हणी वियो, छो त असांजे मतिलब जी ॻाल्हि करे वियो। या को मौलाई हुजे सां मौला अली जी कहिड़ी ॻाल्हि करे, वाह वाह यार मौलाई, भले हुन दिलि में मौला अली सां को वास्तो ई न हुजे। या को माण्हू जी साहब जी साराह करे वञे त हिकिड़ो आम सुन्नी ख़ुशि थींदो, साहब जी साराह थी वेंदी। रियाज़ जमाली जेकी तव्हां शइ लिखी आहे ठीकु आहे, असीं चई सघूं था। असांखे सिंध जी विरहांगी जो जवाबु ॾिसो न, को अगरि सिंध ते हमले जी ॻाल्हि थो करे, सिंधी क़ौम खे घटि वधि ॻाल्हाए थो, असांखे जवाब में उहा साॻी लैंग्वेज न आहे करणी। ऐं इहा पोइ चवां, को चए थो सिंध टोड़ींदासीं, सिंध मिलंदा, त तव्हां डायरेक्ट लिखो सिंधी उर्दू भाई भाई तीसरी गिरी हुई कुवत कहां से आई। तव्हां छा कयो, उन नारे जे ख़िलाफ़ न ॻाल्हायो, तव्हां उन माण्हूअ ते तनक़ीद कयो, अख़लाक़ी तनक़ीद। मोचड़ो बि लॻी वियुसि, मां ठप थी वियो। इनशाला मुंहिंजी कोशिशि हूंदी, ऐं हींअर हफ़्ते जे अंदरि कराची में चेकिंग करायां, ऐं आउं चाहींदुसि अहिड़े क़िस्म जा नारा दोस्त मूंखे लिखी उमाणीनि त अहिड़े क़िस्म जी चेकिंग सॼे कराची में कजे। ही पीपल्स पार्टी ऐं MQM पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, हिननि जा का सियासी टैक्टिक्स आहिनि। सियासी टैक्टिक्स आहिनि जंहिंजे करे कार्ड था कनि। जंहिंमहिल MQM सोढ़ी थींदी आहे त हू उर्दू स्पीकिंग कार्ड इस्तेमालु कंदी आहे, पीपल्स पार्टी सोढ़ी थींदी आहे पोइ हुनखे सिंध यादि ईंदी आहे। न त हर सिंध दुश्मन शइ हू पंहिंजे ज़माने में करे वेठा आहिनि। दोस्तो हाणे हिन कचहरी खे थोरो अॻिते वधायूं। जेके दोस्त मूंखे ॿुधी रहिया ॾिसी रहिया आहियो, हिन विंडो जे हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो, क्लिक कयो, कचहरी जो हिसो बणिजो। महिरबानी करे जेको मौज़ू हली रहियो आहे सिंध जे मुतलिक़, उन मौज़ू ते ॻाल्हायो, पंहिंजा वीचार कयो। हीअ जेकी हेठि जाइ आहे, हीअ इन जाइ ते हेठि तव्हांखे ऑप्शन मिलंदो, उन ऑप्शन में वञो ऐं अचो त हिन कचहरी जो तव्हां हिसो बणिजो। जेके दोस्त ॿुधी रहिया आहियो, ॾिसी रहिया आहियो, 30 दोस्त तक़रीबन ॿुधी रहिया आहियो, तव्हां हिनखे कचहरी खे शेयर बि कयो। ऐं हिकिड़ी ॿी शइ ॿुधायांव, हीअ जेकी मुंहिंजी लाइव कचहरी आहे, इहा आउं सेव कोन रखंदो आहियां पंहिंजे हिते, छो त हीअ 30-40 मिंटनि जी थी वेंदी आहे, आउं न कंदो आहियां। पोइ आउं छा कंदो आहियां, पोइ हिन वीडियो जूं क्लिप्स जेके आहिनि उहे क्लिप्स आउं लोड कंदो आहियां, छो 40 मिंटनि जी वीडियो ॾिसण लाइ केरु बि तयारु न आहे। सम्झो पिया? हिकिड़े दोस्त रिक्वेस्ट माणी पर वरी कैंसिल करे छॾियईं। जेके दोस्त ॿुधी रहिया आहियो, ॾिसी रहिया आहियो, महिरबानी करे हिन कचहरी जो हिसो बणिजो, मौज़ू ते ॻाल्हायो। तालीम कंहिं क़ौम खे ख़तमु करणो हूंदो आहे
त उन क़ौम खे उन जी इर्तिकाई सोच खे रोकियो वेंदो आहे। ऐं इर्तिकाई सोच खे रोकण जे लाइ रोकण जे लाइ तालीम रोकी वेंदी आहे। सिंध जो दुश्मन तालीम खे तबाह करे रहियो आहे। कापी कल्चर तमामु घणो आम आहे। हिते भले असीं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, पर अमली तौर ते आऊं पंहिंजे हिन पेज ते इलाही अहिड़ियूं वीडियो शेयर कंदो आहियां जिन जो को बि वास्तो न हूंदो आहे सिंध सां, समाजी वीडियोज़ हूंदियूं आहिनि। ऐं उन ते आऊं मेजॉरिटी माण्हुनि जी ॾिसंदो आहियां। छा हुन मिसाल ॾियां, कुझु ॾींहं पहिरीं मूंखे वीडियो शेयर कई जंहिंमें हिकिड़ो हमराह हो लाहौर या पिंडी वारे पासे, जंहिं हिकिड़ी माईअ खे तंग कयो पिया, ॾाढी समराह कई, माईअ थप्पड़ हया। मुंहिंजे महिल वीडियो ते शेयर कई त मेजॉरिटी जेके माण्हू असांजा हुआ उन माई खे बिगाड़ियूं ॾिनियूं। इज़तदार हुजे हा त हुनखे थप्पड़ न हणिया। अड़े बाबा, मन इहा कीअं जस्टिफाई पियो? इज़तदार माई हुजे हा, पंहिंजी इज़त बचाए हली वञे हा, इन माण्हू खे हिते बेस्तो न करे हा। अड़े साईं गारियूं पई ॾे, फकिंग फकिंग बि। अड़े बाबा, तव्हां इहो कोन पिया ॾिसो त हुन लूसी माण्हूअ कयो छा हुन माईअ सां? बदखलाक़ी करे पियो, माई ने कुझु चए बि न। मूंखे हिकिड़ी शइ ॿुधायो त असांजे समाज जे अंदरि जॾहिं जबरी मज़हब तब्दीली थींदी आहे, उन ते चयो वेंदो आहे त बाबा जबरी मज़हब न आहे, छोकिरी जेकी आहे पंहिंजी मर्ज़ी सां वई। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, को माण्हू अगरि मुस्लमान थिए थो त मुस्लमान थियण लाइ हुनजो अक़ीदो ख़ुदा ऐं रसूल में हुअणु खपे, हुनजो अक़ीदो खे छोड़े न हुअणु खपे। अगरि आऊं तव्हांखे पूरी ज़िमेदारी सां चवां थो, ऐं मूं हिकिड़े आलिम खे चयो पियो आहे, वीडियो बि ॾींदो आलिम कुझु अरसे मंदरु, का छोकिरी या को छोकिरो को फ़र्द अगरि मज़हब तो तब्दील करे शादी जे लाइ, इहो जस्टिफाइड ई न आहे। उहो अलाह ऐं रसूल इश्क में थोरी कोन कयो आहे। चऊं सुठो दोस्त अची वियो, तव्हांखे मज़ो ईंदो। साईं सलाम अलैकुम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सभु ख़ैर आहे? वालेकुम सलाम, शुक्र। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? दुआऊं अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो, सभु ख़ैर ख़ैरियत आहे? फर्स्ट क्लास। ॿियो हाल अहवाल? कचहरी ॿुधो पिया जेको? कचहरी जेको ॿुधऊं पिया, आऊं बि हिते आयल हुअसि, पर अनफॉर्चुनेटली जेको आहे सो तव्हां ॾे अची न सघियासीं सन। मुंहिंजे मदर जो इंतकाल थियो त उन सिलसिले में आऊं आयल आहियां, पर हाणे आऊं कराची अची वियो आहियां। सो आऊं कराची में आहियां, सन न आहियां, कराची में। अच्छा, तव्हां हाणे कराची में हो, पोइ ज़रूरु तव्हां सां मुलाक़ात कबी इंशाल्लाह। सो मुंहिंजो सन जो हुयो प्रोग्राम, साईं ज़िया सां मिलणो हुयो मुंहिंजो, कचहरी कंदासीं, पर पोइ अनफॉर्चुनेटली न करे सघियासीं कंहिं मसरूफ़ियात जे करे। मौज़ू बिल्कुलु ॿुधऊं पिया, पर माना इहो आहे त जीअं असां बि सम्झूं था त उहे ताक़तूं जेके नारा हणनि पियूं आहिनि पंहिंजी जॻह ते कमज़ोर, जॾहिं उन्हनि वटि पावर बि हुयो तॾहिं बि कुझु न करे सघिया हुआ। पर सुवाल इहो पैदा बि थिए थो त जेकॾहिं इहे नारा अचनि था त उनजो जवाबु असांखे कहिड़े तरीक़े सां ॾियणु खपे। मिसाल जे तौर ते त ज़ाहिर आहे असांखे को प्रोटेस्ट, असांखे को उनजो जेको बि हिकिड़ो डिफेंस मैकेनिज़म त आहे, जंहिंजे करे पोइ सिविल सोसाइटी जी शक्ल में हुजे या कंहिं पार्टी जे शक्ल में हुजे या जहिड़े बि तरीक़े सां असां उन सां कयूं था। त मुंहिंजो थोरो इहो हुयो। ॿियो इहो हुयो त कोटा सिस्टम जे हवाले सां जीअं तव्हां चयो आहे त माना हाणे उनजी ज़रूरत न रही आहे। ऐं माना चवंदा आहिनि मुआज़रत सां जेको मुंहिंजो नंढो एक्सपीरियंस आहे, या तव्हां मूंखे करेक्ट करे सघो था, छो त आउं यूके में बि आहियां। कुझु शयूं जेके हूंदियूं आहिनि उहे हिकिड़ी सिस्टमेटिकली माना लिखियलु हूंदियूं आहिनि, लिखत में हूंदियूं आहिनि। कुझु वरी ईअं हलंदियूं आहिनि एग्ज़ैक्टली। ऐं एग्ज़ाम्पल उनजो ईअं ॾियां, जीअं हींअर जी गवर्नमेंट नाले में त जमहूरियत आहे, पर आहे आमिरियत जी हुकूमत जेका हिन वक़्तु हले थी। त असां वटि जेको उते बि सिस्टम आहे, जेको मुंहिंजो पंहिंजो 16 साल जो एक्सपीरियंस आहे, त उते बि ईअं ई लॻे थो त कोटा सिस्टम ई आहे। छो त कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेकॾहिं मां उनखे मतिलबु उन शइ ते वञण बि चाहियां त उन्हनि सिस्टम अहिड़ो रखियो आहे त उहे शयूं एप्रूव ई नथियूं थियनि। मतिलबु उन्हनि पाण वटि अहिड़ा हिकिड़ा अख़्तियार रखिया आहिनि, मां पैसा बि ख़र्चु कयां ऐं उन पोस्ट जे लाइ वञा बि त को न को मथे अहिड़ो वेठो आहे त चवंदो न न न, या त असां वटि सीट कोन्हे, या तव्हांखे उहो साइन न कंदो पेपर, या उन कोर्स खे यूनिवर्सिटी बेस्ड न रखियो वियो आहे, उनखे कंहिं यूनिट बेस्ड, कंहिं स्पेशल डिपार्टमेंट जे बेस्ड रखियो वियो आहे। ऐं उनजो पर्पज़ एक्ज़ैक्टली सेम आहे जेको कोटा सिस्टम जो आहे, त ॿाहिरिनि माण्हुनि खे जेको आहे सो उहा माना हिकिड़ी ओनरशिप नाहे ॾियणी, पंहिंजनि माण्हुनि खे कहिड़े बि तरीक़े सिस्टमेटिकली चेंज करे उन्हनि खे रखिणो आहे ऐं उन्हनि खे करिणो आहे। त आउं कोटा सिस्टम जी इन सेंस में सम्झां थो हिते आहे इहा वक़्ती शइ, केतिरो हले थी इन जी हिकिड़ो अनलिमिटेड पीरियड जे लाइ बि हली सघे थी, अंटिल असां वटि बि जेकॾहिं उहे रिसोर्सिस अचनि, इहे शयूं अचनि
पर आउं उनखे माना पॉज़िटिव इन सेंस में वठां थो त जीअं माज़ी में कुझु सियासतदाननि या अॻवाननि ईअं चयो आहे तव्हां वटि जेके ग्रामर सिटी स्कूल आहिनि या सिटी ग्रामर बीकन सारा कहिड़ा स्पेशल मूंखे स्कूलनि जा नाला बि कोन था अचनि जेके कराची में आहिनि, छा तव्हां उहे थरपारकर में या ॿिए शहर में प्रोवाइड कयो पोइ तव्हां मेरिट सिस्टम कयो? जेसि ताईं इहे न आहिनि त तेसि ताईं इहो कोटा सिस्टम ई बेस्ट इंट्रस्ट में आहे। ॻाल्हि सिर्फ़ु मतिलबु तव्हां बिल्कुलु उनखे तारीख़ी पस मंज़र में पेश कयो त ॿहिराड़ी ऐं शहरी जेको हुयो फ़र्क़ु उनखे जेको बैलेंस करण जे लाइ इहो आंदो वियो। हिते बि सेम आहे, मतिलबु जेको रिसोर्सिस आहिनि या फैसिलिटीज़ आहिनि उहे जिते घटि आहिनि, पर पर्पज़ इहो आहे त असांखे पंहिंजी ओनरशिप कीअं वठणी आहे। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं उन वटि उहो जेको इसेंशियल क्राइटेरिया आहे कंहिं बि पोस्ट जे लाइ उनखे मीट नथो करे त उन इसेंशियल क्राइटेरिया खे असांखे उन में फ्लैक्सिबिलिटी आणे पंहिंजनि माण्हुनि खे ओनरशिप ॾियणी आहे, पोइ छो न उन्हनि खे ट्रेनिंग कराई वञे। त मुंहिंजो उन ते इहो तासुरु आहे त माना कोटा सिस्टम खे स्टिल असांजे लाइ स्टिल अप्लीकेबल आहे हिन मुल्क जे अंदरि जेकॾहिं असां पंहिंजे माण्हुनि खे ओनरशिप ॾींदासीं इन हवाले सां। त मुंहिंजो मुआज़िर सां उन ते इहो आहे। ऐं ॿी अलाए कहिड़ी हुई टी जेका शइ जेको आहे ठीकु आहे, मतिलबु जेकॾहिं असां सम्झूं था जी 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 सर जी 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 मौजूदा कोटा सिस्टम जेको आहे उहो वक़्त जो तक़ाज़ो न आहे। इन कोटा सिस्टम खे वक़्त जे हिसाब सां तरमीमूं कयूं। जीअं मिसाल जे तौर ते जंहिं ज़माने में कोटा सिस्टम लियाकत अली खान आंदो उन ज़माने जो कुझु मक़सदु ॿियो, उन खां पोइ कोटा सिस्टम पीपल्स पार्टी वारनि जॾहिं आदो भुटे साहब जे तौर में आयो त उन जो कुझु तक़ाज़ा थिया। हींअर 2019 में कोटा सिस्टम तक़ाज़ो ॿियो आहे। हींअर कोटा सिस्टम ज़ोनल हिसाब सां जंहिं महिल ज़ोनल ॻाल्हि थो कयां, ज़ोनल जो मतिलबु इहो ई आहे त अगरि जैकबाबाद ऐं कराची खे कंपेयर कजे, जैकबाबाद इलाही शयुनि में कराची खां पोइ आहे। उन्हनि शयुनि में जैकबाबाद खे इंपॉर्टेंस ॾिनी वञे, कराची खे घटि कयो वञे। इलाही शयूं आहिनि जीअं मिसाल जे तौर ते कराची जे अंदरि पाणी जो तमामु वॾो इशू आहे। सिंध जे अंदरि ॿियनि हंधि को एतिरो इशू न हूंदो जेतिरो कराची में अंदरि आहे। उन्हनि कराची खे ॾिनो वञे सम्झाइण थो। मिसाल कराची में पाणी खोट आहे, अगरि दरिया जो पाणी पूरो नथो थिए, मिसाल जे तौर ते का अहिड़ी शइ अचे थी समुंड ते प्लांट लॻायो वञे, पाणी ॾिनो वञे, त इहो कराची में मुमकिन आहे न, जैकबाबाद में समुंड कोन्हे हुते मुमकिन आहे। बिल्कुलु। त माना वक़्त जे हिसाब सां उन्हनि शयुनि में तरमीमूं आंदियूं। कोटा सिस्टम बज़ाहिर त शहरी ऐं ॿहिराड़ी जी आबादी खे डिवाइड करणु, पर अमली तौर ते ईअं न आहे। अमली तौर ते उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाइण खे डिवाइड कयो। बिल्कुलु अमली तौर ते ईअं आहे। मूंखे ॿुधायो ॿहिराड़ी वारे कोटे ते घणा गैर सिंधी ईंदा न, अटे में लूण बराबरि हूंदा। आउं हमेशह ॻाल्हि चवंदो आहियां त असां जिन महिल आनूर खणूं था, जेको सो कॉल्ड उर्दू दान जेको असांजो पढ़ियल लिखियल आहे, उहो इहा ई ॻाल्हि करे थो। बाबा जी महिल तव्हां असां सां ॻाल्हायो था, कुझु शयुनि में असीं खुटल आहियूं, कुझु शयुनि में तव्हां खुटल आहियो। जिन शयुनि में असीं खुटल आहियूं असीं कमु कंदासीं, जिन शयुनि में तव्हां खुटल तव्हां हुन ते कमु कयो। बिल्कुलु। ऐं कोटा सिस्टम खे ग़लति कोन चाहियां थो। मौजूदा कोटा सिस्टम वक़्त जो तक़ाज़ो न आहे, इन में वक़्त जे हिसाब सां ज़ोनल सिस्टम आंदो वञे। जी बिल्कुलु एग्री तव्हां सां आहियूं। ऐं आख़िरी ॻाल्हि बसि, तव्हांजो टाइम नथा वठो, को ॿियो दोस्त बि अचे त इहो ई आहे त छो त असां जॾहिं ईअं सम्झूं था त जेकॾहिं आउं नारो हणां पाकिस्तान खे टोड़ण जो त सभु एजेंसियूं जागी पवंदियूं ऐं असांखे ॿधे खंभे खणी बि वेंदियूं मिसिंग पर्सन में या मारे बि छॾींदियूं। असां सम्झूं था असां सिंधियुनि जे अंदरि हिकिड़ो इहो ज़हन डेवलप जंहिं घणनि जो थियल आहे मेजॉरिटी, जीअं तव्हां चयो ऑलरेडी पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति में बि, असां सभु सिंधी जेके आहिनि रिगार्डलेस एनी पार्टी, असां जेको आहे सिंध जी वहदानियत ते कॾहिं बि कंहिं मतिलबु सौदो नथा थियणु ॾियूं। ऐं असांजे हर नंढे वॾे ॿुढे ॿार में जेका इहा शइ हिकिड़ी भरियल आहे त असां इहा ॻाल्हि ॿुधण ई पसंदि नथा कयूं। बिल्कुलु ठीकु आहे, पर रियासत खे छा इहा ॻाल्हि जेको आहे बार बार वर्जाइण, जेकॾहिं इहा शइ हू चवनि था बार बार सिंध जी वहदानियत जे ख़िलाफ़ु ऐं उन्हनि खे कुझु नथो थिए, ऐं असां जेकॾहिं चऊं त जेको बि सिंध विरहाईंदो असां पाकिस्तान विरहाईंदासीं मिसाल जे तौर ते, त असां वटि इहो छो माना ईअं थिए थो त इहो गद्दार आहे उनखे खॼियो थो वञे। उनजो एग्ज़ाम्पल ॾियां थो, तव्हांखे ख़बर आहे स्कॉटलैंड में रेफरेंडम थियो कुझु साल पहिरीं, त उहे चाहिनि पिया त असां इंग्लैंड खां अलॻि थियूं, जंहिंमें 49% हुननि खयां, माना वोट 51% हुआ त स्टे इन, 49% हुआ सेपरेशन। छा उन्हनि मां को हिकिड़ो माण्हू बि खॼी वियो आहे हिन महिल ताईं, को जेल में वियो आहे? त जॾहिं त इहे शयूं असांखे उहे जेके दानिश्वर असांजा सिंधी या सो कॉल्ड खणी चइजनि या इंटेलेक्चुअल या जेके बि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झण में खपे। असां बि इन्हनि शयुनि ते जेको आहे सो ज़ोर भरियूं, जेके बि मथे वेठा आहिनि, जेके मालूम नामालूम या खिलाई मखलूकूं या जेके बि वागदणी, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे
असां बार बार सिंध खे टोड़ियूं था या सिंध जे टोड़ण जी ॻाल्हि कयूं था त असां बि छा इहो साॻियो नारो हणूं जीअं हू कराची और सिंध चवनि था असां चऊं सिंध और पाकिस्तान उते असांजा पंहिंजा सिंधी माण्हू माना जाॻी था पवनि त तव्हां ईअं छो था चओ सिंध और पाकिस्तान। त हाणे जेकॾहिं टोड़ण जी ॻाल्हि कनि था तव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो मतिलबु असां छा इहो जेको आहे इहा हिकिड़ी प्रचार कयूं सिंधियुनि खे चऊं त जेको बि ॻाल्हि ईअं कंदो त सिंध जा जेके 2 टुकड़ा थींदा त पोइ असां चवंदासीं त असां पाकिस्तान खे टुकड़नि में टोड़ींदासीं इन सेंस में जेको असांजे सिंध जे वहदानियत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो पोइ असांखे कुझु बि न खपे। तव्हां इन ते कीअं था मतिलबु नज़र विझो या तव्हां आइनी तरीक़े सां छा असांजो इहो चवणु जाइज़ आहे। असांखे ख़बर आहे हिते त कानून आहे कोन, कानून उन्हनि वटि ई आहे जेके जिन वटि सभु कुझु आहे। तव्हां सम्झो था न को उन्हनि खे कोर्टूं कुझु थियूं चवनि न को कुझु बि। थोरो इन ते असांजी माना मालूमात में जेको आहे सो इज़ाफ़ो कजो छो त असां बि कचहरियूं कयूं था त असां सम्झो था असांखे छा चवंदा आहिनि त के लिमिट्स त नथा उरांघियूं पर ऐं अॼु तव्हांजे तवसु सां ज़रूरु चवां थो त मुंहिंजो हीउ सिर जेको आहे सिंध जे लाइ सैयद जे लाइ ऐं सिंधियुनि जे लाइ इन में को बि डाउट न आहे। यू आर वेरी वेरी हाईली रेस्पेक्ट। मूंखे मके मदीने खां पोइ अगरि टियों को बि पाक जॻह मूंखे जेका अचे थी उहा सिर्फ़ु सन अचे थी ऐं सन में रहंदड़ तव्हांजो साईं ॾाॾो थिए मुंहिंजे ख़्याल में अलाए ग्रांड जेको आहे सो पड़ ॾाॾो जेको आहे एतिरो खणी चइजे त साईं उहो असांजे लाइ सैयद जेको आहे हिकु वॾो रहबर जी ॻाल्हि आहे। तव्हां त उहा मुर्शदी वारे सिस्टम ई न रखियो आहे इन करे असांखे एॾो अनकंडीशनल जेतिरो सिंध धरती सां प्यार आहे एतिरो असांखे साईं जी एम सैयद सां ऐं तव्हां सां आहे। त तव्हां थोरो इन ते रोशनी विझा ऐं भले ऑफलाइन थो थियां तव्हां इन जे जवाब में वरी भले ॿिए कंहिं दोस्त खे बि वठो ऐं थैंक यू सो मच। ऐं आई इनशाला आई विल ट्राई त तव्हांखे सुभाणे या ॿिए ॾींहुं अप्रोच कयूं था। वञण खां पहिरीं तव्हांजो ज़रूरु जेको आहे सो तव्हांखे शरफ़ वठूं इन जो ज़ियारत जो कुर्ब। थैंक यू सो मच। हाणे तव्हां जेकी ॻाल्हि कई थोरो ॻाल्हायां ॾिसो जेॾीमहिल करप्ट हुकुमरान आहिनि सिंध जे अंदरि करप्ट हुकुमरान जेके आहिनि इन्हनि को बि शक न आहे सिंध जे अंदरि असांजो हिकिड़ी सोच आहे जेकी सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी सिंध जी आज़ादी में यकीन रखे थी ठीकु आहे। बट एट द सेम टाइम तव्हांखे इहो बि सम्झणु खपे त जॾहिं करप्ट हुकुमरान जेको आहे उहो जेमहिल करप्शन करे थो जेको सिंधी क़ौम जी नुमाइंदगी कोन पियो करे उनखे सिंधी क़ौम कहिड़ी मजबूरीअ में वोट ॾिनो आहे उहो छाला ॾिनी आहे उहो अलॻि किसो आहे। जंहिंमहिल उहो करे थो त यकदमि जंहिंमहिल MQM या सिंध दुश्मन माण्हू यकदमि चवनि था उन जी करप्शन ते कोन था ॻाल्हाइनि यकदमि चवनि था सिंध जी विरांगी चाहींदासीं त मक़सदु छा आहे। मक़सदु हुननि जेको सिंध जी विरांगी न आहे। मिसाल ॾियांव पाण गाॾीअ में वेंदा आहियूं न गाॾीअ में जंहिंमहिल वेंदा आहियूं राति जे टाइम ते त कुतो गाॾीअ पाण डुकंदो आहे कोन डुकंदो आहे। मूंखे जेके ॿुधी रहिया आहियो 32 दोस्त तव्हां सभिनि खां सुवाल पुछां थो हेठि हा करे ॿुधायो जंहिंमहिल गाॾीअ में राति जो लंघंदा आहियूं ॿहिराड़ियुनि मां त गाॾीअ पोयां कुतो डुकंदो आहे कोन डुकंदो आहे। ऐं तव्हां सभिनि खां सुवाल पुछां थो ॾिसूं जवाबु ॾियो था। तव्हां खां वरी पुछां पियो दोस्तो मुंहिंजो सवाल हिन साॻियो उते ई आहे जवाबु ॾींदो त पोइ कचहरी कंहिंजा ॿुधाईंदुसि। लॻे थो मुंहिंजो आवाज़ तव्हांखे कोन पियो अचे हिन करे जवाबु कोन पिया ॾियो दोस्तो। जवाबु ॾींदो त कचहरी ॿुधाईंदुसि बिल्कुलु ठीकु आहे। हा वकील जवाबु ॾेई छॾियो त हाणे तव्हांखे जवाबु ॾियां। असीं जंहिंमहिल गाॾीअ में हलंदा आहियूं ऐं कुतो असांजो पुछो कंदो आहे कुतो पोयां डुकंदो आहे त छा कुते खे गाॾीअ में वेहण जो शौक़ु हूंदो आहे छा? अगरि तव्हां गाॾी विहारींदो गाॾी में अची वेहंदो न तव्हां सां गॾु कोन वेहंदो न या वेहंदो कोन वेंदो। पोइ हू भौंकियो छो पए पोइ गाॾी में डोकियो छो पए छो त हू कुतो आहे हुनजो कमु आहे भौंकणु हुनजो कमु आहे डोकणु। तीअं ई जंहिंमहिल सिंध जी विरहांगी जेकी ॻाल्हि कनि था इहे विरहांगी कोन था चाहिनि इहे भौंकनि पिया इन्हनि खे सीरियस न आहे वठिणो। पर जॾहिं असांजो तबिको उहो तबिको जेको सिंध जी आज़ादी में यकीन थो रखे ख़ुदि मुख़्तियारी में यकीन थो रखे जंहिंमहिल उहो इहा ॻाल्हि करे थो त साॻी उहा MQM वारी पॉलिसी अपनाइजी थी वञे। बाबा जेको मौज़ू आहे न उन मौज़ू जो जवाबु ॾिजे। जीअं मिसाल जो ते बिलावल ज़रदारी थो चवे पीपल्स पार्टी खे हटायो वियो त सिंधु देश ठही वेंदो आहे। हीउ छा पियो करे? हीउ बेसिकली को सिंधु देश को ही हामी या मुखालिफ़ न आहे। हीउ बेसिकली पंहिंजी अहमियत पोइ ॿुधाए मूंखां सवाइ हीअं थी वेंदो हलियो मूंखां सवाइ हीअं थी वेंदो हलियो। तीअं ई मिसाल ॾियांव
हैदराबाद ॼामशोर जे अंदरि कमंद जे अघनि ते एहतजाज पियो हलियो पियो कुझु दोस्त आया उन नारा अची तव्हांखे कमंद जी पई आहे सिंध ग़ुलाम बणिजी पई आहे उनजी ॻाल्हि किथे आहे उहो कमंद छुटियो ऐं उते ॻाल्हियूं ॿियूं थी वियूं बाबा हिकिड़ी ॻाल्हि सम्झो हर मामिलो बाबा सिंधी क़ौम जो मजमूई तौर ते परेशानी साॻी आहे न ईअं न आहे हर माण्हूअ जे हर इलाइक़े जे माण्हुनि जे इलाइक़ो ज़ात मज़हब सकाफ़त उथणी विहणी मुल्क ॿियो फ़र्क़ु आहे मुंहिंजो सिंधी समाज जे अंदरि को मसइलो हूंदो ज़रूरी न आहे त कंहिं समाट जो बि साॻियो मसइलो हुजे ज़रूरी न आहे त बलोच जो बि साॻियो मसइलो हुजे सिंधी जेको हिंदू आहे उन जा सभु इशू जेके असां आहिनि ज़रूरी न आहिनि सभु हुजनि ज़रूरी न आहे साॻिया हुजनि सिंधी हिंदू कहिड़नि मसइलनि मां लंघे थो उहे तव्हां नथा फील करे सघो अगरि फील कंदा हुजो हा त उहे समाज में इशू हू फेस न करे हा हू फेस करे थो भले असीं केतिरा बि नाणा आहियूं सिंध सेक्युलर आहे सिंध सूफ़ी आहे पर अमली तौर ते ईअं न आहे समाज सूफ़ियुनि ऐं सेक्युलर कोन पिया हलाइनि समाज वन ट्रैकिक माइंड हलाइनि पिया इन करे जंहिंमहिल को माण्हू सिंध जी विरांगी जी ॻाल्हि करे थो त आउं छा थो चवां बजाए उन कम्युनिटी ते एतराज़ करण जे बग़ैर गाड़ इख़लाक़ी गार ॾियोसि जीअं मूं चयो कि जॾहिं सिंध टोड़ींदासीं तव्हां लिखी वञो बस सिंधी उर्दू भाई भाई तीसरी गिरी हुई कुवत कहां से आई तव्हां इनडायरेक्ट बेस्तो करे वञोसि अहिड़ा हज़ारे नारा ठही सघनि था करे था ॾिसो मुंहिंजूं कचहरियूं थियल आहिनि अहिड़नि माण्हुनि सां हाणे हिकिड़े दोस्त लिखियो हो उनखे जवाबु ॾियां शफ़क़त हुसैन भट्टीबा लिखियो सिंध जी वैधानिया जी हिफ़ाज़त अॼु ताईं हर जमात कई आहे क़ौम परस्तनि न हाणे शफ़क़त हुसैन भट्टीबा हाणे तव्हां जेकी शइ लिखी आहे इन मतिलबु एतिरो चवंदुसि त पोइ तहक़ीक़ तव्हांजी न आहे सिंध में पिटो निज़ाम आयो पए त पिटे निज़ाम खे कंहिं ख़तमु करायो हो सिंध जे अंदरि में कालाबाग डैम हो पीपल्स पार्टी कालाबाग डैम जे लाइ बजट बि रखियो हो त कालाबाग डैम में वॾे में वॾो एहतजाज शहीद बशीर ख़ान कुरैशी करायो हो न जंहिं बुख हड़ताल थी कराची प्रेस क्लब ते ॿियूं कहिड़ियूं तंज़ीमूं हुयूं राबेल तव्हां अगरि लाइव अचणु चाहियो त लाइव अचो रज़ा मोहम्मद पीरज़ादे मूंखे रिक्वेस्ट मणी आहे अचे भले रज़ा साहब तव्हांजी पोस्ट हली वई छा थींदो आहे ज़ोएब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां ज़ोएब सुमरे भाउ हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे बिल्कुलु आहे पर आउं वरी ॻाल्हि कंदुसि त अमली तौर ते ईअं न आहे हूंदो जीअं मूं तव्हांखे चयो त उनजो असीं अच्छा पीर साहिब ऐं हुरजमात अच्छा उहो त हिकिड़ो जलसो थियो हो न उन खां पहिरीं छा थियो हो शफ़क़त हुसैन भट्टीबा प्लीज़ फैक्ट एंड फिगर्स सां ॻाल्हायो पीर साहिब पघारो त पोइ आयो इन इलाम जे अंदरि जेको इहो इंज़माम जेको थियो न पोइ आयो हो पहिरीं त सिंध जे कॉम्परस्तनि गॾिजी कयो तव्हांखे यादि न आहे 15 अगस्त ते 2010 या 2011 जे अंदरि जंहिं ज़माने में थियो हो उन ज़माने में कराची में हड़ताल कंहिं कराई हुरजमात कराई हुई या कॉम्परस्तनि कई हुई पठान गॾु हुआ ANP वारा गॾु हुआ जीअं सिंध वारनि सां कराची खां कश्मीर बंदि थियो यादि कोन अथव जंहिंखां पोइ MKM पीपल्स पार्टी जो साह निकिरी वियो हो ऐं इल्ज़ाम या आहियूं त सिंधनि क़ौम परस्तनि माण्हू मारिया इन करे सिंध जे जंहिंमहिल पठान जेके माण्हू लोकल न आहिनि उहे जंहिंमहिल हिते ईंदा आहिनि त केरु हिते एहतजाज कंदो आहे हुननि जे ख़िलाफ़ केरु मुहिम हलाईंदो हुननि जे ख़िलाफ़ निम्रता जे लाइ कहिड़ियूं तंज़ीमूं ॿाहिरि निकितियूं आहिनि सवाइ सिंध परस्तनि जे मंदर खे जंहिंमहिल बाहियूं ॾिनियूं पए त कहिड़ी तंज़ीम जा छोकिरा कंहिं तंज़ीम जा अॻवान न चयो हूंदो छो वञी पंहिंजी मालिकी कंदा हुआ इहो ई जवाबु आहे दोस्तनि जी कचहरी ॿुधो पिया ॾिसो पिया अगरि तव्हां मां केरु लाइव अचणु चाहे राबेल अगरि तव्हां अचणु चाहियो त अचो तव्हां अचो त पोइ हुन कचहरी खे एंड कयूं 2012 बिल्कुलु
19 खां 20 दोस्त ॾिसी रहिया आहियो, तव्हां मां को बि दोस्त न कचहरी जो हिसो थियणु चाहे त अचो। ऐं हीअ जेकी मुंहिंजी कचहरी आहे इहा पेज ते वरी मौजूदु न हूंदी, वधि में वधि कलाक खनि हूंदी, उन खां पोइ डिलीट थी वेंदी। हिन कचहरी जूं क्लिपूं ऐं शायदि शेयर कयां या जेको मौज़ू थियो आहे ॻाल्हाईंदासीं। रियाज़ जमाली लिखियो आहे त दोस्तों, रियाज़ जमाली कुझु लिखियो आहे, तव्हां सभिनि खे चवंदुसि त इहो पढ़ो। ख़ैर दोस्तों, हाणे कचहरी खे एंड कयूं। कचहरी इलाही थी वई ऐं जेके दोस्त ॿुधी रहिया ॾिसी रहिया आहियो, तव्हां सभिनि खे चवंदोसांव जेके वेठा आहियो ॿुधी रहिया आहियो, हिन पेज ते कुझु वीडियोज़ आहिनि, महिरबानी करे हींअर सभिनि खे रिक्वेस्ट कंदुसि थेली जो बाइकाट कयो। इहो हिकिड़ो सुठो पैगाम आहे, सॼी दुनिया थेली जो बाइकाट करे पई। असांजा वॾा छॿियूं खणंदा हुआ, छॿा खणो, को मसइलो कोन्हे, छॿनि में को घटि को केरु कोन थींदो लियो। छॿा खणो, थेलियुनि जो पासो कयो, थेलियूं आस्ते आस्ते ख़तमु कयो। अगरि हींअर असीं शुरू कंदासीं पोइ वञी 2-3 सालनि में वञी थेली कंट्रोल थींदी, ऐं थेली कंट्रोल तमामु ज़रूरी आहे। ऐं दुनिया जे अंदरि फ्रूट ऐं भाॼियुनि जी जड़ुनि मां थेलियूं ठाहियूं वञनि पियूं। उहे थेलियूं अहिड़ियूं आहिनि, इस्तेमालु करण खां पोइ अगरि पाणी में छॾे ॾींदो त ॻरी वेंदियूं। हीअ थेली जेकी असां वटि आम ज़िंदगीअ में असीं इस्तेमालु कयूं था, इहा ॻरे कान थी। इहा तव्हां उछलायो था, नालियूं बंदि करे थी, फसुलनि में वञे थी, मच्छियूं खाइनि थियूं, मच्छियूं मरनि थियूं। तव्हां समुंड जे अंदरि हशर ॾिसो, मूं कल्ह हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ॾिठी पए त क्रिस्टोफर कोलंबस जे अमेरिका दरियाफ़्त कयो हो। उहो अगरि हींअर निकिरे अमेरिका दरियाफ़्त करणु त रस्ते में बीह वेंदो, त रस्ते में एतिरी थेली ऐं एतिरो हुनखे थेलियुनि जो गोचर मिलंदो, उनखे वधी कोन सघंदो, एतिरो गोचर आहे। तव्हां कॾहिं लिखो वञी प्लास्टिक गार्बेज इन ओशन वञी लिखो, यूट्यूब ते ख़बर पइजी वेंदी हली। तव्हां सभु जेके 20-25 दोस्त मूंखे ॿुधी रहिया आहियो ऐं जेके ॿिया ॿुधो पिया, तव्हां सभिनि खे रिक्वेस्ट कंदोसांव, हिन पेज ते मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते मूं मुख़्तलिफ़ शयूं विधियूं आहिनि। महिरबानी करे का कम जी हुजे त उहा शेयर कयो। हिन वीडियो जी बिल्कुलु हेठां फोटू अथव थेलियुनि वारो, महिरबानी करे उनखे शेयर कयो, सेव कयो मोबाइल में, वधि खां वधि व्हाट्सएप ते उमाणियो, पंहिंजे ॻोठनि में, शहरनि में माण्हुनि खे थेली जे नुक़साननि जे बारे में ॿुधायो। इंशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि आहे त साईं जेम्स जी सालगिरह खां पहिरीं साईं जेम्स ते इंशाअल्लाह हिकिड़ी प्रोफेशनल डॉक्यूमेंट्री हुजे, जंहिंमें साईं जेम्स जी ज़िंदगी जे मुतलिक़ सभु शयूं हुजनि। उमेद आहे कि नंढड़ी कचहरी तव्हांखे सम्झ में आई हूंदी। मुंहिंजे पेज ते ॿियूं जेके शयूं आहिनि तव्हां ॿुधो, ॾिसो, हेठि 2 टे आहिनि, निवतार इशू ते मुख़्तलिफ़ इशूज़ ते आहिनि, उहे ॾिसो, शेयर कयो। आख़िर में साॻी दुआ जेकी घुरंदो आहियां, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी, जिए सिंध, जिए मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद।